अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं जावेद हसन है। हमारे सिरे आयो मुझे यूट्यूब चैनल सिंधी उर्दू व्लॉग। सो अज मां पंहिंजे स्कूल में मौजूद आहियां। सो हिते 8th क्लास जी फेयरवेल पार्टी आहे। ही मूंसां 8th क्लास जा शागिर्द साण आहिनि। सो हिननि खां असां कमेंट्स कंडक्ट कंदासीं अबाउट द टीचर्स एंड अबाउट द स्कूल। सो पहिरियों जेको दोस्त आहे उहो असांखे कमेंट्स ॾींदो। ख़ुदा इंट्रोडक्शन करे या पहिरें पंहिंजो। खलील जी साईं, मुंहिंजो नालो खलील हुसैन कबूल आहे। मां कोट नबीबख्श कबूल सां तालुक़ु रखां थो। जीअं त असां हिते 8 साल पढ़ी चुका आहियूं त सभिनी उस्तादनि असांखे जोश ऐं जज़्बे सां पढ़ायो। असां उन सभिनी उस्तादनि जा शुक्रगुज़ार आहियूं। ज़बरदस्त उस्ताद असांखे सकल समाज जो नालो सुठो मशहूरु आहे ऐं ॿिया असां चओ था त उस्ताद सुठे नमूने पढ़ाइनि था। जेको पीरियड हलंदा 8 पीरियड आहिनि जेको त चओ था असांखे सॼा उस्ताद मिलनि छा तौफ़ीक़ सां गुज़ार मिसाल तौरु सॼा पढ़ाया विया आहिनि। उस्ताद गुज़रिया आहिनि, सॼा सुठे नमूने पढ़ाए गुज़रिया आहिनि। महिरबानी। My name is Deepak Sonia. I study in class 4 in Sarmat Public School, Jarwar. My class teacher name is Javed Hassan. Our course is complete and now I writing about exercise and memorizing grammar. My favorite teacher is Javed Hassan. He is very intelligent. He teaches us very honestly and it also taught respectable value of the life. जो दोस्त आमिर मां सटल सरमस्त में पढ़ा तो असांजो ही स्कूल जरवार में मशहूर है। छो त हिते ग्रामर भली लिहाज़ सां पढ़ाई हूंदी आहे। आज असांजी फेवरेट पार्टी आहे। असां 8 साल सटल सरमस्त स्कूल जरवार में पढ़ियो आहे। असांजा मोतबर उस्ताद गुलज़ार अहमद, सर एमडी, सर एहसान, सर राशिद, सर तौफ़ीक, सर नदीम, सर जावेद हुसैन, सर इम्तियाज़ मेहनत सां ऐं लगन सां